उडेरोलाल रिपोर्ट मुमताज अली वरिया मूजिब उडेरोलाल लॻोट रहीम खान खोरखानी में जवाहर रावत खान खोरखानी गुल हसन खोरखानी जी सरबराही में ज़ेर सरपरस्त मौलाना इरशाद अली हालई ऐं साइंस ज़हरा अलैहिस्सलाम जी शहादत बाबति हिकु प्रोग्राम कोठायो वियो, जंहिंमें मौलाना जवादुल्ला हादी भुट्टशाह खां ऐं सईद अज़ीज़ुल्लाह शाहज़वार शाइर अहल बैत गुलाम नबी सिंध मशहूर नूह ख़वान उस्ताद जाफ़र खट्टी टंडोजाम खां अची प्रोग्राम में शामिल थियो। उन मौक़े ते साइंस ज़हरा अलैहिस्सलाम जी शहादत बाबति रोशनी विधी वई। हिन जो चवणु हो त असांखे बि अहल बैत जे नक्श क़दम मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारणी आहे। ईमान सां चई सघिजे थो त असांजी ज़िंदगी में तब्दीली अची सघे थी। हिन चयो आहे त जहिड़ियूं हालतूं आहिनि जेकॾहिं असांखे अहल बैत जे ॾसियल रस्ते ते ज़िंदगी गुज़ारण जो सोचियूं त असांजी ज़िंदगी में तब्दीली अची सघे थी।